बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़वान ख़ान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। पोएं सबक़ में असां चौथे बाब जो पहिरियों सबक़ पढ़ियोसीं, जंहिंमें असां ॾिठोसीं त जग वीचार छा आहे, ऐं अॼु जे सबक़ में असां तहज़ीब बाबति ॼाण हासिलु कंदासीं। जेके शयूं असां हिन सबक़ में सिखंदासीं उहो आहे तहज़ीब, उनखां पोइ तहज़ीबुनि जूं ख़ासियतूं। अॼुकल्ह 10,000 साल अॻु जी ॻाल्हि आहे। ओलह एशिया जा माण्हू उहे जेको आहे सो ज़मीन काहे फ़सुलु पाईंदा हुआ ऐं माल चारींदा ऐं पालींदा हुआ। हुननि ॿिन्ही शयुनि जे करे हुननि खे हिकु जॻह ते रहणो पियो, छाकाणि त जेको आहे ज़मीन बि हिकु जॻह ते थी सघे थी, हुननि खे माल जो चारो बि हिकु जॻह ते मिली सघे पियो। हर जॻह बदिलाइण हुन लाइ जेको आहे सो मुनासिबु न हुयो। उन्हनि नंढनि आबादियुनि मां पोइ जेको आहे सो ॻोठ जुड़िया। ॻोठ वधी तरक़ी करे आहिस्ते आहिस्ते शहर बणिजी विया। वॾनि शहरनि पंहिंजे नंढनि शहरनि ऐं आसपास जे इलाइक़नि खे फ़तेह करे उते पंहिंजूं शहनशाहतूं ऐं बादशाहतूं क़ाइमु कयूं। आहिस्ते आहिस्ते हुननि जेको आहे सो लिखण ऐं पढ़ण जो हुनरु पिरायो ऐं हिसाब किताब रखणु लॻा। हुननि जेको आहे सो वापार में दिलचस्पी वरिती। आहिस्ते आहिस्ते हुननि हुकुमरानी जो ॾांहुं सिखियो ऐं मुल्क लाइ कानून मुक़ररु कयऊं। उहे जेको आहे सो इब्तिदाई तहज़ीबूं हुयूं। हिन बाब में असां तहज़ीबुनि बाबति ॼाण हासिलु कंदासीं। सभ खां पहिरियां ॾिसूं था असां तहज़ीब आहे छा। इंसान जी समाजी जोड़जक ऐं तरक़ीअ जी उहा सतह जंहिंखे तमामु घणो तरक़ी याफ़्ता सम्झियो वञे थो, उनखे तहज़ीब सॾिजे थो। तंहिं करे असीं उहो चई सघूं था त तहज़ीब हिकु अहिड़ो समाज आहे जेको समाजी तरक़ी ऐं तंज़ीम जे लिहाज़ खां तरक़ी वारी हद ते पहुतल हुजे। यानी तहज़ीब दरअसल हिकिड़ो समाज ई हूंदो आहे, पर उहो ॿियनि समाजनि खां थोरो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। उहो जेको आहे सो ख़ासि हूंदो आहे ऐं जेको आहे तरक़ी जी सतह ते पहुतल हूंदो आहे, तरक़ी याफ़्ता हूंदो आहे। उनखां पोइ आहे तहज़ीबुनि जूं ख़ासियतूं। यानी तहज़ीबुनि जूं कुझु ख़ासियतूं थींदियूं आहिनि। जंहिं समाज में इहे असांजूं ख़ासियतूं हूंदियूं उहो असांजो समाज छा हूंदो, उहो असांजो समाज हूंदो तहज़ीब। यानी जंहिं बि समाज में इहे ख़ासियतूं हुजनि उहो असां उनखे तहज़ीब चई सघूं था। वॾा शहरी मर्कज़ या शहर जीअं त माण्हू ज़रख़ेज़ वादियुनि में आबाद थिया, तंहिं करे हिननि खाधे लाइ अनाज पायो जेको हिननि जी ज़रूरत खां घणो हो। उन जे ग़िज़ाई वाधारे जे करे वसंतनि जी आबादीअ में वाधि आई। उहे वसंतियूं बाद में शहर बणिजी वियूं, जीअं मोहनजोदड़ो सिंधु माथिरीअ जी तहज़ीब में या मेसोपोटेमिया मिस्र जी तहज़ीब में। यानी जेको आहे सो उन्हनि में वॾा शहरी मर्कज़ या शहर हूंदा। मिसाल तौरु असां सिंधु माथिरी तहज़ीब जो मिसाल वठूं था, उनमें मोहनजोदड़ो या हड़प्पा वॾा शहरी मर्कज़ हुआ। इहा जेको आहे सो ख़ासियत आहे सिंधु माथिरी तहज़ीब जी। असां मिसाल सां ॾिसंदा हलूं था सभई जेके बि ख़ासियतूं आहिनि। यानी हर तहज़ीब में वॾा शहरी मर्कज़ या को शहर वग़ैरह हूंदा आहिनि। उनखां पोइ ॿी जेको आहे सो ख़ासियत आहे किरत या धंधे जी ख़ासि महारत। जीअं जीअं तहज़ीबूं मुश्किल में मुझाईंदड़ थींदियूं वयूं, तीअं हिकु फ़ज़ लाइ उहो मुमकिन न हो त हू पंहिंजा सभु कमु पाण करे सघे। यानी को बि माण्हू सभु कमु पंहिंजो पाण अकेलो न पियो करे सघे। तंहिं करे कमनि या धंधनि जी विर्छ थी। के बनियूं काहिण लॻा त के पथर टुकण लॻा ऐं ईअं ॿिया कम बि कया। मिसाल था वठूं असां सिंधु माथिरी तहज़ीब जो। उते बि जेको आहे सो वाढा हूंदा हुआ, लोहार हूंदा हुआ, ड्रखण हूंदा हुआ। इहो जेको आहे सो सभु उते किरत या धंधा हूंदा, सोनारा हूंदा। उनखां पोइ टीं जॻह असांजी ख़ासियत आहे समाजी तबिका। कमनि में महारत अचण सां के कमु ॿियनि खां वधीक क़ीमत वारा लिखजणु लॻा। उन सां कारीगरनि खे पिणु मान मिलियो। हाकिम मज़हबी अॻुवान जो कमु कारीगर जे कम खां वधीक ज़रूरी हो। तंहिं करे खेनि समाज में मथां हैसियत हासिलु थी। यानी उहे जेके आहे सो आलिम हुया या जेको आहे सो हाकिम हुया, उहे जेको आहे सो मथां ॾाकनि ते हुया। कमी कासबी ऐं कारीगर समाजी ॾाकनि जे हेठें ॾाके ते हुआ। हाणे उन्हनि खे घटि अहमियत हासिलु हुई। अचूं था पंहिंजी चौथी ख़ासियत ते, मुस्तक़िल ग़िज़ाई रसद। मिसाल जेको आहे सो मोहनजोदड़ो में उनमें बि जेको आहे सो इहे अञाण मिलिया आहिनि। त उते जेको आहे सो शहरनि में ॿ हिसा हूंदा। हिकिड़ो वॾो हिसो जंहिंमें वॾा माण्हू ख़ासि माण्हू रहंदा, ॿियो नंढो हिसो जंहिंमें आम माण्हू कमी कासबी कारीगर वग़ैरह रहंदा हुआ। मुस्तक़िल ग़िज़ाई रसद जंहिं समाज वटि खुराक जा भंडार मौजूदु हुजनि, उहो समाज घणो वक़्तु बरक़रार रही सघे थो ऐं वाधू अनाज खे विकिरो करे वापारी लेती लेती पिणु करे सघे थो। इहा बि जेको आहे सो ख़ासियत सिंधु माथिरी तहज़ीब में मिले थी। यानी उन्हनि जेको आहे सो खुराक जा भंडार मौजूदु हुआ। मज़हब ख़ुदा या देवताउनि में ईमान ऐं अक़ीदनि जो मजमूओ इबादत जे मुक़ररु असूलनि ऐं तक़ाज़ाउनि ते ॿधलु। इहा ख़ासियत मोहन जे जेको आहे सो सिंधु माथिरी तहज़ीब में असांखे मिले थी, छाकाणि त उन मां केतिरा ई अञाण मिलिया आहिनि, केतिरियूं मूर्तियूं मिलियूं आहिनि, जंहिंमां इहो साबित थियो थो जेको आहे सो उतां जा माण्हू पूॼा कंदा हुआ, केर जानदार शयुनि जी मूर्तियुनि वग़ैरह जी पूॼा कंदा हुआ। उनखां पोइ हुकूमत जी मर्कज़ियत। जीअं शहर वधणु लॻा तीअं माण्हुनि जी ज़रूरत महसूसु थी, जेके हुकुमरानीअ जा क़ाइदा जोड़नि ऐं उन्हनि ते अमल कराइनि। शहरनि जे इंतिज़ाम हलाइण लाइ उन्हनि माण्हुनि जी वॾी अहमियत हुई।
ऐं जेको आहे सो सिंधु माथिरी तहज़ीब में हुकूमत जी मरकज़ियत वारी जेका ख़ासियत आहे उहा बि असांखे मिले थी, छाकाणि त उतां जो इंतिज़ाम ॾिसी, उतां जो जेको आहे सो माप वग़ैरह ॾिसी, सिरुनि जी माप या रोडनि रस्तनि जी जेको आहे सो उतां जो इंतिज़ाम ॾिसी असांखे उहा ॼाण मिले थी त उते जेको आहे सो हाकिमियत हूंदो हुते, यानी हुकूमत जो निज़ाम वग़ैरह का आहे। उनखां पोइ लिखत निशानियूं ऐं ॼाण जंहिंजी का माना आहे ऐं उहे रिकॉर्ड रखण जे कमु अचनि। शहरनि जे वधण सां लाॻापियल मालूमात खे रिकॉर्ड करण जी ज़रूरत महसूस थी, जहिड़ो गॾु करे रखियल अनाज जो काथो या वापार जो रिकॉर्ड, हिसाब किताब वग़ैरह। उनखां सवाइ कीअं पेचीदा ख़्यालनि, मिसाल तौरु अक़ीदो ऐं समाजी निज़ाम वग़ैरह खे तस्वीरुनि या शिकिलनि में सम्झाइणु ॾुखियो हो, तंहिं करे लिखण लाइ क़ाइदे या लपी ठहण जी ज़रूरत महसूस थी। ऐं जेको आहे सो लिखत जा अञाण असांखे सिंधु माथिरी तहज़ीब मां पिणु मिलनि था। उते जेको आहे सो हिकिड़ी ख़ासि लपी हुई जंहिंजे ज़रिए हो जेको आहे सो लिखत पंहिंजी कंदा हुआ। उनखां पोइ आहे फ़न ऐं इमारत साज़ीअ जी अहमियत। तहज़ीबुनि जे अक़ीदनि ऐं क़दरनि खे उजागर करण लाइ आर्ट ऐं फ़न जी तइमीर जी तरक़ी वठराई वई। आर्ट वसीले ॿाहिरां आयल माण्हुनि तोड़े मक़ामी माण्हुनि खे आर्ट जी सूंह जो क़ाइल कयो वियो, जंहिं करे बादशाह या कम्यूनिटी जे मान शान में इज़ाफ़ो आयो। सिंधु माथिरी जी तहज़ीब जो असां मिसाल वठूं था, उते जेको आहे सो आर्ट जा असांखे मिसाल मिलनि था। उते केतिरियूं ई मूर्तियूं वग़ैरह असांखे मिलियूं आहिनि, रांदीका मिलिया आहिनि, थांवनि जा क़िस्म मिलिया आहिनि। उनखां अलावा केतिरियूं ई मोहरूं असांखे मिलियूं आहिनि। ऐं इमारत साज़ी में बि उन्हनि जो को मिसाल न आहे। उन्हनि जी इमारत साज़ी तमामु घणी बहितरीन थियल हूंदी, पकियुनि सिरनि जे घरनि में रहंदा हुआ। उनखां पोइ ॿी ख़ासियत आहे टेक्नोलॉजी। उहे सभु वधारा इजादूं ऐं तरीक़ा जन वसीले ज़िंदगी आसान ऐं सहूलियत वारी गुज़रे थी। जीअं शहर वधिया थी, ईअं नवनि औज़ारनि ऐं फ़नी महारतुनि यानी टेक्निक्स जी ज़रूरत या घुर्ज महसूस थी, त जीअं माण्हू बहितर ज़िंदगी गुज़ारनि। उनमें सुठनि रस्तनि ठाहिणु, आराम वारा घर अॾणु ऐं पाणी जे निकाल वारे सिरिश्ते खे बहितर बणाइण नवां औज़ार ऐं नयूं फ़नी महारतूं शामिलु थियूं। ऐं इहो जेको आहे सो इन जो मिसाल असांखे सिंधु माथिरी तहज़ीब मां मिले थो। उते बि जेको आहे सो टेक्नोलॉजी यानी हुई। उते बि जेको आहे सो तमामु घणियूं सुठियूं फ़नी महारतूं असांखे उन्हनि जा मिसाल मिलनि था। मिसाल तौरु निकार वारो सिरिश्तो हुयो। उनखां अलावा उतां जेको आहे सो उन्हनि जा रोड रस्ता, आराम वारा घर वग़ैरह, उहे जेको आहे सो उहे सभु असांखे सिंधु माथिरी तहज़ीब जे शहरनि मां असांखे उन्हनि जा मिसाल मिलनि था। ईअं खणी चइजे त जीअं इंसान ज़ात ज़िंदगी गुज़ारण जे मुश्किल तरीक़नि खे इख़्तियार कयो त शहर जुड़िया ऐं शहर आस्ते आस्ते वधणु लॻा, हिननि में मसइला बि वधणु लॻा। अहिड़ी रीति तहज़ीबुनि जी ओसरती ऐं तहज़ीबुनि जी शुरूआति थी। अक्सर तहज़ीबूं जेको आहे सो दरियाई किनारनि जे भरिसां उसरियूं ऐं आस्ते आस्ते पंहिंजी घुर्जनि मुताबिक़ वधणु शुरू थियूं। ऐं माण्हू जेको आहे सो महदूद समाजनि में रहंदा हुआ, नंढनि समाजनि में रहंदा हुआ। अटकल 3500 क़बल मसीह धारे विच ओभर में पहिरीं तहज़ीब जी शुरूआति थी। उनखां पोइ असां पंहिंजे सबक़ जो ख़ुलासो कयूं था त इंसानी समाज जी उर्जक ऐं तरक़ीअ जी उहा सतह जंहिंखे तमामु घणो तरक़ी याफ़्ता सम्झो वञे थो, उनखे तहज़ीब सॾिजे थो। इहो असां पंहिंजे अॼोके सबक़ में ॾिठो। उनखां पोइ असां तहज़ीबुनि जूं ख़ासियतूं ॾिठियूं। सभ खां पहिरियां हुया वॾा शहरी मर्कज़ या शहर, यानी उन्हनि में वॾा शहर हूंदा आहिनि, उन शहरी मर्कज़ हूंदा आहिनि। उनखां पोइ धंधे जी महारत, ख़ासि महारत हूंदी आहे, धंधा हूंदा आहिनि। उनखां पोइ समाजी तबिका हूंदा आहिनि, यानी को जेको आहे सो कंहिंजो कमु वॾो आहे, कंहिंजो कमु नंढो आहे, कंहिं ख़ासि अहमियत हासिलु आहे, ऐं कंहिं आम माण्हू आहिनि। उनखां पोइ जेको आहे सो खाधे जा भंडार मौजूदु हुया किन समाजनि वटि। उनखां पोइ मज़हब ऐं हुकूमत जी मरकज़ियत, लिखत, आर्ट ऐं जेको आहे सो इमारत साज़ी, ऐं उनखां पोइ टेक्नोलॉजी वग़ैरह। इहे सभु जेको आहे सो असां पंहिंजूं ख़ासियतूं ॾिठियूं ऐं इन्हनि खे मिसालनि सां असां पेश कयोसीं। अॼु जो सबक़ असांजो हिते पूरो थियो। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।